अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जी वेझो ॻोठ पलीजा पंवर में JUI ज़िला शिकारपुर जे अॻूणे सरपरस्त आला बरख आलम दीन उस्ताज़ुल उलमा मरहूम मौलाना शमसुद्दीन पंवर जे ख़िदमतुनि खे इख़राज तहसीन पेश करण लाइ ॻोठ पलीजा पंवर में हिकु शानदार तक़रीब थी, जंहिंमें JUI जे मरकज़ी सूबाई ज़िलई तोड़े मुक़ामी उहिदेदारनि समेत ॻोठ तोड़े पसगरदाई सां तालुक़ रखंदड़ सवे माण्हुनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। मरहूम जे दर्जात जे बुलंदी लाइ दरगाह अमरोट शरीफ़ जे सजादा नशीन साईं सिराजमन शाह अमरोटी, दरगाह हालेजवी शरीफ़ जे बुज़ुर्ग साईं अब्दुल कयूम हालेजवी, दरगाह जरार पौड़ जे सजादा नशीन साईं अब्दुल्ला पौड़, दरगाह सुमरानी शरीफ़ जे सजादा नशीन साईं अब्दुल्ला मार, दरगाह दोस्त शाख जे बुज़ुर्ग साईं अब्दुल बारी शेख, JUI तालका गड़ियासीन जे अमीर मौलाना सैयद रशीदुल्ला शाह अमरोटी, मौलाना अब्दुल्ला अब्बासी ऐं ॿियनि आलमन सबूरन इज्तिमाई दुआ फरमाई। आख़िर में मेज़बान ऐं मरहूम जे फर्ज़ंद साहिबजादा मौलाना अज़ीज़ अहमद पंवर, अब्दुल ख़ालिक पंवर ऐं ॿियनि आयल महिमाननि में ख़ैरात जी मानी तक़सीम कई। नाज़रीन, उस्ताद मरहूम मौलाना शमसुद्दीन पंवर जे कयल ख़िदमतुनि खे इख़राज तहसीन पेश कंदे आयल महिमाननि, बुज़ुर्गनि ऐं अॻुवाणनि पंहिंजा ख़्याल सचाई न्यूज़ सां हिन रीति वंडिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत मौलाना शमसुद्दीन पंवर रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे नेक बाननि मां, सालेह बाननि मां हुया। असां जेतिरे क़दुरु मौलाना साहब खे ॾिठोसीं ऐं अल्लाह तबारक व ताला जो बि क़ानून आहे त हर दौर में अल्लाह से अहिड़ा बाना पैदा कंदो आहे जो उन जे दीन जी ख़िदमत बि करनि। मौलवी साहब पंहिंजे बिरादरी में बि पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कई, जमाती हवाले सां बि जमात जी ख़िदमत कई, तालके जा अमीर बि थी रहिया जमियत उलमा इस्लाम जा, ऐं आख़िर में असांजे ज़िले जा सरपरस्त बि हुया ऐं तालीमी हवाले सां बि पंहिंजे हिन ॻोठ में हिकिड़ो दीनी इदारो खोले पंहिंजे नए नसल खे हुन दीन जी तालीम बि ॾिनी। अल्लाह उन जे क़ब्र जे मथां किरोड़े रहमत नाज़ुल करे ऐं उन्हनि जे वारसनि खे, उन्हनि जे फ़र्ज़ंदनि खे अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िरी दौर में ज़िले जा सरपरस्त हुया, तमामु हिकु बाइतमाल शख़्स हुया। वक़्त जा माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। हर साईं शमसुद्दीन साहिब रहमतुल्लाह अलैह हिकु नालो न हो, पर ईअं सम्झो तालके जे लिहाज़ सां हिकु तहरीक जो नालो हो। असांजी सियासी ख़िदमत, दीनी ख़िदमत ऐं समाजी ख़िदमत ॻोठ जे लाइ न पर पंहिंजे पूरे ज़िले में यादगार रहंदी। मां संहिंजे लवाइकीन खे इहो अर्ज़ु रखंदुमि त संहिंजे नाले जे हवाले सां ख़िदमत मौलाना शमसुद्दीन कॉन्फ्रेंस जे हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वञे, जंहिंमें संहिंजा मुतालिकीन, संहिंजा वॾा जेके बि संहिंजे सां गॾु कमु कयो उनखे रोशनी ॾियनि। अल्लाह साईं संहिंजे क़ब्र खे जन्नत जे फिरदौस जे बाग़नि मां बाग़ बणाए। मौलाना शमसुद्दीन साहब जन जे ॻोठ में उन्हनि जे छॾियल यादगार दीनी इदारे में जमो थिया हू। हिते जे अॼु जमो थियण जो असांजो मक़सदु आहे मौलाना साहब जन जे ख़िदमतुनि जे एतिराफ़ में ख़ैरात तहसीन पेश करणु। असांजे साम्हूं मौलाना साहब जन जी शख़्सियत जा जेके रुख़ आहिनि उहे मल्टी डायमेंशन आहिनि। हिक ई वक़्त में बहितरीन मुदरिस बि थी गुज़रिया, उन ई वक़्त में बहितरीन समाजी सियासी वर्कर बि थी गुज़रिया, उन ई वक़्त में मौलाना शमसुद्दीन साहिब जन वज़ ऐं नसीहत ऐं तबलीग जे शोबे में बि पंहिंजे ख़िदमात खे कारहाए नुमाया जे तौर ते छॾे विया आहिनि। उन्हनि जूं ख़िदमतूं तमामु घणे अरसे ताईं असांजे दिलनि ते राज कंदियूं, हिन इलाइक़े में यादि रहंदियूं। हिते हिन इलाइक़े में परगणे में जेका सिलसिलो हुयो दरगाह अमरोट शरीफ़ सां माण्हुनि जो जुड़ियल, ऐं मौलाना साहब जन उन ई सिलसिले सां जुड़ी करे माण्हुनि में तौहीदगी ऐं रिसालत से अक़ीदत सां जेको माण्हुनि जी तरबियत कई, नशोनुमा कई, अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो फ़ाइदो थियो। ऐं हीअ जेको इदारा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मौलाना साहब जन मदरसनि जे क़याम अमल में आंदो
उन्हनि इदारनि में मुदरिस उते मुहैया कया, पंहिंजी औलाद खे उन्हनि दीनी सिलसिले सां जोड़ियो जेका अॼु उनजे छॾियल मिशन ते वरसे ते क़ाइमु आहे। असां मौलाना साहिबु मरहूम जे दर्जात जे बुलंदीअ जे लाइ दुआगो बि आहियूं। उन दुआ सां गॾु हीअ दुआ बि आहे त अल्लाह तबारक व तआला मौलाना साहिबु मरहूम जे औलाद खे उन्हनि जे छॾियल वरसे मिशन खे पाए तकमील ते पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माना जेके बि बुज़ुर्ग गादे नशीन हुया, उस्ताद जे दुआ जो सिलसिलो हो, जंहिंमें उस्ताद खे तक़रीबन 12 महीना वफ़ात क़ैदे थी विया, जंहिंमें ख़ैरात जो सिलसिलो ऐं उस्ताद जी दुआ जे बारे में उहो सिलसिलो, जंहिंजे करे बुज़ुर्ग आया उस्ताद जे हक़ में दुआ थी। अल्लाह साईं उस्ताद जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाई। साईं जेके बि मुर्शिद हुया उहे इन जे दुआ जे सिलसिले में हिते आयल हुया जो मामे साईं जे रूह खे निजात नसीब थिए, अल्लाह हुनखे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, जीअं त अॼु मदरसा इस्लामिया शमसुल हुदा ॻोठ पलीजा पंवर जे तरफ़ां वालिद मोहतरम आलमी बाअमल हज़रत साईं शमसुद्दीन रहमतुल्लाह अलैह जिन जे यादि में अकाबिरीन जमियतुल इस्लाम मरकज़ी उहिदेदार जमियतुल इस्लाम सूबे सिंध जा उहिदेदार ऐं शिकारपुर ज़िले जा अॻवान अमीर साहब ऐं जनरल सेक्रेटरी ऐं तालके गढ़ी यासीन जा अमीर ऐं जनरल सेक्रेटरी जिन अॼु असांजे ॻोठ अची वालिद मोहतरम जे रूह खे राहत ॾियण लाइ उन जे मदरसे में क़दम भरे आया, जेको असां वालिद मोहतरम जे रूह खे ईसा सवाब पहुचाइण लाइ बुज़ुर्गनि जो प्रोग्राम रखियो होसीं। अल्हम्दुलिल्लाह उहो प्रोग्राम असांजो सुठे नमूने सां कामयाबु थी वियो। समूरनि बुज़ुर्गनि दरगाह हाले शरीफ़, दरगाह अमरोड शरीफ़, दरगाह जरार पौड़, दरगाह सुमरान शरीफ़, दरगाह दोस्त शाख जा बुज़ुर्ग ऐं उन खां अलावा ॿिया बि खोड़ मुबलिग इस्लाम, ख़तीब इस्लाम, मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब, दीगर ॻोठ पलीजा पंवर जा मुअज़्ज़िज़ असांजे बिरादर जा वॾेरा साहिबान भी उन में मदऊ थियल हा। उन प्रोग्राम जो साफ़ मक़सदु सिर्फ़ु इहो ई हो त वालिद मोहतरम जे कयल ख़िदमतुनि खे ख़राज तहसीन पेश करणु ऐं अल्लाह जे दरबार में बुज़ुर्गनि जा हथड़ा मक़बूल कराइणु त अल्लाह तबारक व तआला वालिद मोहतरम साईं शमसुद्दीन रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ फरमाए ऐं असां लवाहिकीन पोयनि सभ खे जेके उन जे औलाद में शागिर्द मिट माइट ॻोठ वारनि खे अल्लाह साईं सब्र जी तौफ़ीक़ ॾे ऐं साईं शमसुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी जेका ज़िंदगी ॻोठ जे अंदरि दीन इस्लाम जे इशाअत लाइ, तबलीग इस्लाम जे इशाअत लाइ गुज़री, अल्लाह साईं उन ते इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए ऐं उन नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ ॾे तां त बाबे साईं जी रहियल महिनत खे असां सरसब करे सघूं ऐं उन ते पंहिंजा क़दम हलाए सघूं। तमामु आयल महिमाननि जो बि मां मशकूर आहियां। हज़रत साईं अब्दुल क़यूम साहब हालेजवी दरगाह हाले शरीफ़ मरकज़ी नायब अमीर जमियतुल इस्लाम पाकिस्तान ऐं हज़रत साईं सैयद सिराज अहमद शाह अमरोटी नायब अमीर जमियतुल सूबा सिंध सिजाद नशीन दरगाह अमरोड शरीफ़ ऐं हज़रत साईं अब्दुल्ला साहब पहोड़ अमीर जमियतुल इस्लाम ज़िला शिकारपुर दरगाह जरार पहोड़, हज़रत साईं अब्दुल्ला महर साहब सुमरान शरीफ़ दरगाह जनरल सेक्रेटरी जमियतुल इस्लाम ज़िला शिकारपुर, हज़रत साईं अब्दुल बारी शेख साहब नायब अमीर जमियतुल इस्लाम ज़िला शिकारपुर, हज़रत साईं सैयद रुश्तुल्लाह शाह अमरोटी अमीर जमियतुल इस्लाम तलका गढ़ी यासीन, हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब टेड़ीअ वारा जिन जे मां ममनून ऐं पंहिंजे बिरादर जे वॾड़नि जो बेहद मशकूर आहियां जिन पंहिंजा क़दम भरे असांजी महफ़िल में शान खे बख़्शो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त अल्लाह तबारक व तआला असांजे हिन ॻोठ खे आबाद रखे। ज़िले शिकारपुर समेत सिंध भर जूं ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।